पहवर ऐं जिसकाणी बिरादरी में विच में झेड़ो थियो जंहिंमें हिकु नौजवान खे टंग में गोली लगी है। अॼु जेको उन्हनि जा वारिस हिते पहुता आहिनि प्रेस क्लब एहतजाज करे अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां बेगुनाहनि ते असां ते ज़ुल्म कयो वियो आहे। असां जॻहियूं विकिणी हिन जी बुख पूरी कई पोइ बि असां सां ज़ुल्म कयईं। ॿार बि असां खां खसिया अथसि। हिते असांजो को बि सेवण में केस खाइण लाइ तयारु न आहे। असां कई दफ़ा असां वञी थी मोटी आया आहियूं। असांजो मरीज़ हुते इस्पताल में पियो आहे। असां चक्कर पुलिस जा काटे असांजी को बि मदद करण लाइ तयारु न आहे। हे मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि दिन हे तलाक नामनो बि मोट आहे पोइ वॾेरा सभु उन्हनि जा थी बीठा आहिनि। असां ग़रीब आहियूं। घर मूं पंहिंजो नीलाम करे छॾियो मूं खपाए छॾियो। दिन मां चयोमांसि किराए ते वेहंदसि हिननि मां जान छॾायां। उहो जान मुंहिंजी नथा छॾनि मुंहिंजे मुड़ुस खे धके करे हलिया विया। हाणे इहो ई आहे जो थाणे ते विया आहियूं त असांजी कोन था ॿुधनि। टहक पिया था ॾियनि सभई टहक पिया था ॾियनि आरसूं भञनि पिया था। असांजे जहिड़ो असांजे निगही कोन था कनि पिया। गुलाम मोहम्मद जिसकाणी ते कातराणो हमिलो कयो वियो। उन खां पोइ असां थाणे ते आयासीं। थाणे ते असांखे इहो सर्टिफिकेट ॾिनो चयो त तव्हां इस्पताल वञो। इस्पताल वञण खां पोइ चई असां पुलिस वारा वञूं था जांच करे था अचूं। जांच त ठहियो पर हिन महिल ताईं असां थाणे जा चकर कटे थकिजी पिया आहियूं। महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। SHO सिवण असांजी FIR दाख़िल करे गुनाह धकी कयो वियो जे कल्ह 3 ॾींहं खां हुनखे वठी CO बुखारो ॾाढो बुखार सुस ते वेठो चई मां वञा थो पंहिंजे भाउ जी काफ़ी ते हुते धकी करे वियासीं। जी नाज़रीन अवां मुतासिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त हू बाअसर आहिनि पहवर बिरादरी जा माण्हू जिन खे जेको आहे सो गिरफ़्तार नथो कयो वञे। पुलिस वटि असां बार विया आहियूं जॾहिं त असांजो हमराह हिन वक़्तु ताईं इस्पताल में आहे पर उनजो इलाज त ठहियो पर रहंदो जेको असांजो जेको पुलिस जेको आहे सो असांखां फ़रियाद वठण लाइ तयारु कोन्हे। असांजो केस दाख़िल करण लाइ तयारु कोन्हे। जॾहिं त असां कोर्टनि मां बि उन्हनि मां जान छॾाए चुका आहियूं। उनजे बावजूदि हू असां ते हमिलो कयो आहे पर पुलिस तदारुक नथी करे। हिननि SSP जामशोरो खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा असां सां इंसाफ़ करे असांजो केस दाख़िल कयो वञे ऐं जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन मुबशर सोलंगी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।